ही जेका इमारत तव्हां पंहिंजी स्क्रीन ते ॾिसी रहिया आहियो, ही इमारत हिक अहिड़े इदारे जी आहे जंहिंजो शुमार दुनिया जे इल्मी, अदबी ऐं सक़ाफ़ती इदारनि में थिए थो। हिन इदारे खे इंस्टीट्यूट ऑफ सिंधालॉजी जे नाले सां ॼातो सुञातो वञे थो। हिन इदारे जो बुनियाद 1963 ईस्वी में रखियो वियो ऐं उन दौर में हिन इदारे जो नालो सिंधी अकेडमी रखियो वियो। ही इदारो सिंध यूनिवर्सिटी जे तॾोके वाइस चांसलर ऐं पाकिस्तान जे मशहूर साइंसदान डॉक्टर रज़ीउद्दीन सिद्दीकी सिंध यूनिवर्सिटी ओल्ड कैंपस हैदराबाद जे हिक नंढड़े कमरे में क़ाइमु कयो। मशहूर तालीमी माहिरनि ऐं अदीबनि मोहम्मद हनीफ सिद्दीकी, पीर हसामुद्दीन शाह राशिदी ऐं डॉक्टर नबी बख्श खान बलोच ऐं तॾोके रजिस्ट्रार मोहम्मद हुसैन तुर्क ऐं सिंधी शोबे जे सदर प्रोफेसर अली नवाज़ जतोई हिन इदारे जे क़ाइमु करण में हर मुमकिन मदद कई। मोहम्मद हनीफ सिद्दीकी साहिब खे एज़ाज़ी डायरेक्टर मुक़र्रर कयो वियो। 1964 में डॉक्टर ग़ुलाम अली अलाना सिंधी अकेडमी में असिस्टेंट डायरेक्टर जी हैसियत सां इख्तियार संभालिया ऐं जल्द ई सिंधी अवाम जे ताउन सां ही इदारो अदबी, तालीमी ऐं सक़ाफ़ती हवाले सां इंस्टीट्यूट ऑफ सिंधालॉजी जे नाले सां आलमी सतह ते मुतारिफ़ थियो। इंस्टीट्यूट ऑफ सिंधालॉजी जे क़याम जो मक़सद उहो हो त हिन इदारे में हिक अहिड़ी तहक़ीक़ी लाइब्रेरी क़ाइमु कई वञे जंहिं में सिंध मुतालिक़ हर क़िस्म जी मालूमात मुयसर हुजे त जीअं को बि मुहक़िक़ सिंध मुतालिक़ कंहिं मौज़ू ते तहक़ीक़ करणु घुरे त खेसि समूरो मवाद मुहैया करे ॾिनो वञे। सैयद ग़ुलाम मुस्तफ़ा शाह साहब जे दौर में
मौजूदा इमारत ठहण शुरू थी, जेका 1977 में मुकम्मल थी। हिन इमारत में मुंतकिल थियण खां पोइ जिन शोबनि में कमु करणु शुरू कयो, उन्हनि जो मुख़्तसर जाइज़ो पेश कजे थो। तहक़ीक़ी लाइब्रेरी। हिन इदारे जी शुरूआत रिसर्च लाइब्रेरी जे क़याम सां थी। अगस्त 1963 खां लाइब्रेरी जो कमु शुरू थियो। हिकु साल अंदरि 2000 किताब गॾु कया विया, जिन मां 780 किताब सिंधीअ में, 97 फ़ारसी में, 23 अरबी ऐं बाक़ी किताब अंग्रेज़ी ॿोली में हुआ। हिन वक़्तु ही लाइब्रेरी पाकिस्तान जी मिसाली लाइब्रेरी में शुमार थिए थी। एंथ्रोपोलॉजिकल म्यूज़ियम। हिन म्यूज़ियम जा धारदार हिस्सा आहिनि, जिन में आर्ट्स गैलरी। हिन गैलरी में सिंध जी दस्तकारी खे फ़रोग़ ॾियण लाइ सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में थींदड़ बर्थ जे कम जा मुख़्तलिफ़ नमूना, जिन में गज, रिलियूं, खथियूं ऐं ॿियो सामान रखियो वियो आहे। इथनॉलॉजिकल गैलरी। ही गैलरी सिंध जे धारदार ख़ितनि, कबीलनि ऐं जातियुनि जे मॉडल्स ज़रिए झलक पेश करे थी। उन्हनि जातियुनि जी रहणी कहणी ऐं सक़ाफ़त खे मॉडल्स ज़रिए ॾेखारियो वियो आहे, जिन में हिंदू लुहाणा, मेघवाड़, भील, कोल्ही, मुहाणा, ओड, शीदी, रेबारी ऐं बलोच वग़ैरह शामिल आहिनि। मशाहिर गैलरी। हिन गैलरी में सिंध जे अदीबनि, आलिमनि, शाइरनि, दानिश्वरनि, कानूनदाननि, क़ौमी रहनुमानि, रूहानी रहबरनि, फ़नकारनि, मौसीकारनि ऐं समाजी कारकुननि जूं तस्वीरूं ऐं किन जा संगे मरमर जा मुजस्समा
रखिया विया आहिनि।
हिन हिस्से में 1926 में ठहियल सिंधी ॿोलीअ जी पहिरीं टाइप राइटिंग मशीन पिण नमूने तौरु रखियल आहे। उनखां सवाइ हिन हिस्से में पाकिस्तान जे क़ौमी तराने जी धुन जे ख़ालिक अहमद छागला जो उहो हारमोनियम पिण रखियल आहे, जंहिं ते हिन क़ौमी तराने जी धुन ठाही हुई। आर्कियोलॉजिकल गैलरी। हिन गैलरी में सिंध जे मशहूर व मारूफ क़दीम आसारनि मोहिंजो दड़ो, अरोड़, मंसूरा, नसरपुर, काहू जे दड़े, बंभोर, आमरी ऐं कोट ॾिजी खां सवाइ ॿियनि क़दीम जायुनि मां हथ आयल ठिकरियूं ऐं ॿिया सामान रखियल हुआ। हिते क़दीम ज़माने जा सिक्का पिण रखियल आहिनि। हिते क़दीम ज़माने जा औरतुनि जे पाइण जा ज़ेवर पिण रखियल आहिनि।
बेनज़ीर भुट्टो गैलरी। हिन गैलरी जो क़याम 2008 में पियो, जंहिं में पाकिस्तान जी अॻूणी वज़ीर आज़म मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जूं केतिरियूं ई तस्वीरूं ऐं संदसि हथ सां लिखियल ख़त ऐं कुझु ॿियूं शयूं पिणु सजाए रखियूं वियूं आहिनि। ही इदारो सिंध यूनिवर्सिटी जामशोरो जे अहम इदारनि मंझां आहे। ही इदारो तहक़ीक़ी मवाद सां मालामाल इदारो आहे, जंहिं मां तारीख़ जा शागिर्द तोड़े तारीख़ जा आलिम भरपूर मदद हासिल करे सघनि था। उमेद थी कजे त जिन मक़सद जे हासिलात लाइ हिन इदारे जो क़याम अमल में आंदो वियो, ही इदारो उन्हनि मक़सदनि जी पूराई लाइ कारगर साबित थींदो।